नथा मुड़ने त असां माठ करे वेही तमाशो ॾिसूं न परियल न खैरां जे सिर ॾे खैर हुजे खैरां पंहिंजे धीउ जो उजड़ियल घर कोन ॾिसी सघंदी। अरे अहिड़ी ॻाल्हि त ॿुध ॿियो तूं करे बि छा थी सघीं? करे सघां थी सभु कुझु करे सघां थी परियल ॾिसजाए वेही सुभाणे ई छोरी वठी अचे थी घर कयां पोइ जॾहिं न हे सॼे घर जो कमकार कंदा पोइ पाण हे वञी दिमाग़ ठिकाणे लॻंदो न। मां थी चवां त मानीअ पचाइण वारी जॾहिं घर में न हूंदनि न सॼो ॾींहुं बुख मरंदा पोइ मन हिननि जो दिमाग़ ठिकाणे ते अचे। और हाणे भली तूं आसमान फाड़े उन्हनि जे घर जे मथां रखी छॾे पर छोरा मोड़ण वारा न आहिनि। अची हाणे रस मूसा खान जी फूशरनि में जेसि ताईं इहे पंहिंजूं टंगूं न वॼाईंदा त पेर ते कोन ईंदा। अड़े परियल जीअं न टंगू बाहूं भञराए अचे घर वेहनि त बि शुक्र कयूं पर इहो मोह मूसड़ो हिननि जे लाइ कबरूं खोटियूं वेठो आ। अड़े ख़बर ई न पवंदा ख़बर ई कान पवंदी कबर में उछले मथां पाव भितरनि जो उछले छॾींदो ॼण मोह ॼावा ई कोन हा। खैर जॾहिं मुंहिंजी सलाह वठी त जग जहान खे छॾे माठड़ी करे वेही अलाह अलाह कर जंहिंजे नसीब में जेको हूंदो उनखे मिलंदो। तूं छो थी ॾाढी हणी पंहिंजी बेइज़ती कराईंदी वठी। अड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे बेइज़ती करण वारो अञा ॼाओ ई कोन्हे। इहे कंगाल मुंहिंजी कहिड़ी बेइज़ती कंदा? मां पंहिंजे छोरीअ जे करे मुड़ी थी वञान पई न त उहे ॾींहं ॾेखारियानि जो यादि कनि। अड़े आहिनि कुल हेतिरा विझी माटीअ में मां धाणीअ जा 2-3 अहिड़ा ॾियानि छा छोला जो मां चवां थी त 12 महीना संधनि जो सूर ई न वञनि पर छा कयां परियल पंहिंजे छोकिरीअ जे करे माठ में रहणो थो पए। मिठी बि माठ त मुठी बि माठ। अड़े जगजान सुधरी वेंदो पर तूं कोन सुधरंदी। अड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे मां सुधरियल न आहियां त को जाहिल आहियां। इहा त मूंखे शाबस आहे जो तो जहिड़े डफेर सां ज़िंदगी गुज़ारी थमे तो जहिड़े डफेर सां ज़िंदगी गुज़ारणो का मज़ाक है छा? अड़े इहा त शाबस हुजे खैरां जे सिर खे जंहिं तो जहिड़े अणघड़ियल मुहांडरे सां सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी पर उफ बि न कयईं। हा तूं वॾी साबरी न औरत आहे तोसां त मथो हणंदे हणंदे मुंहिंजो तारू ई सुकी वियो आहे। अड़े या मूंखे शाबस ॾे जो मां तोखे घर में विहारी वेठो आहियां ऐं जे कंहिं ॿिए सां शादी करी आहे त घणा ॾींहं अॻ में टे भितर तलाक जा हणी करे या पेके रवानो। अड़े खैरां जे सिर जो खैर हुजे शुक्र कर जो मुंहिंजा माइट भुलिजी पिया मुंहिंजो संग तोखे ॾिनऊं न त जेको तूं मुड़ुसु दोदो आहे न सा सॼी दुनिया खे ख़बर आहे। हा सॼी उमिरि वते हा बूथो कुटींदो को बि संग ई कोन ॾियई। हा तो जहिड़े करे ईअं छड़ो चङो होसि। अरे घटि में घटि सुकून जी निंड त कया न तो जहिड़े शादी करे मूं त पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी। उहो त तूं मलाखड़े में लहे हा बाक़ी मूंसां शादी करे तो पाण खे तबाह करे छॾियो आहे। अड़े जेकॾहिं मुंहिंजो संग तोखे न मिलई हा न त इहा ज़िंदगी न हितां जी रही हा न हुतां जी न घर जो रहे हा न घाट जो। अरे मां चवां मट कर हिकिड़ो सोटो निराधारो ॾिनो मैं त उबासी बि कोन ॾिनी आहे। भले सोटा थो हणे पियो। अड़े कॾहिं ॿधे कुते खे भितर हयूं अथई हलियो आहे खैरां खे सोटा हण। तोब मुंहिंजी ज़ारी तोसां मुंहिंजी भेणी कान्हे का खुदा को मारे हिसाब वठी रहन बाक़ी मुंहिंजी जाइ कान्हे का। खुदा मूंखां हिसाब वठंदो तोखे बख़्शे छॾींदो। अड़े खुदा हिन जहान में ई बुछड़ो कयो थी न हिन जग जो आहे न हुन जग जो दोज़की रुगो इहा लठे हथ में अथई खुदा मारे पुछंदी।
रण करण जी कोशिश कई ते कारतूस हेकड़ो ठोकींदो से वेजालो बाहर होंदी सियाणो आ समझियो रिपीटर टाइम्स रड़को न कंदो कानू तू हिते हा तो जो मौत तू छा समझो तो मां नहीं दुस ते मां नथो पची सघां मां छा कयां खानू ही उहो माण्हू न आहे ॾिसी छा थो खुली ॻाल्हि कर मिठल खान के क़त्ल करण वारो इहो माण्हू न हुयो खानू जे इहो माण्हू न आहे त का ॻाल्हि न आहे पर जे मूसा खान जे ख़ौफ़ खां हक़ीक़त मूंखे नथो ॿुधाई ऐं मूंखे ख़बर पइजी वई त पुछण कोन ईंदोसि आहे अछाई कारतूस पेट में ठोकींदोसि खानू समझा पियो त हक़ीक़त लिकाणे जी थो करे पोइ तुंहिंजी छा सलाह आहे न बन खानू रेस मिठल जहिड़े माण्हू खे क़त्ल करण खां पोइ बि आज़ाद घुमंदा था अथऊं हिन जो केस त कुझु बि न कंदो चए सच हो न बन हिन जे न को अॻियां न को पोयां सफ़ा ठोयो आहे ठोयो खानू ही मोह ॼण कुतो मरियो हूअं बि हिन सां असांजी का बि दुश्मनी न आहे पोइ हिन जो केस असां मथां कीअं लॻंदो नशो खपाईंदो आहे न हा अजायो वते थो नौजवान नस्ल में नशो पखेड़ींदो यानी हिनखे माण्हू गुनाह जो कमु नाहे गुनाह ऐं सवाब जो सोचूं आहे त खून कयो ई कोन सादिक कलमो भर मां चवां थो कलमो भर ॿुधाए थो कानू ख़ुदा जे वास्ते मूंखे मार न पोइ करी पक न मिठल खान जो क़त्ल हाणे त यकीन आई न बने मूंखे न तव्हां सां दुश्मनी आहे न अदा सां का दुश्मनी आहे अदा जो सिर त दौलत खयो जेकॾहिं तव्हां हिन हवेली में इज़त मान शान सां रहणु चाहियो थियूं त पोइ मुंहिंजे कंहिं कम में बि मुदाख़लत न कजो तव्हांखे उहा इज़त मिलंदी मान मिलंदो मर्तबो मिलंदो जंहिं बि शइ जी तव्हांखे ज़रूरत पए बग़ैर हुकुम जे उहा तव्हांजे अॻियां हूंदी असांखे कंहिं बि शइ जी भाॼाई ओ मुंहिंजी प्यारी वॾी भाॼाई हिकु त मूं अञा ॻाल्हि पूरी नाहे कई पहिरियां ई इहो सभु कुझु ॿुध जेको मां चवण थो चाहियां उन्हीअ खां पोइ ई पंहिंजो फ़ैसिलो ॾिजाए ऐं हा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो जेको मुंहिंजी ॻाल्हि विच मां कटींदो आहे मूसा खान उन जी ज़बान कटे छॾी पर तूं त मुंहिंजी प्यारी भाॼाई आहे इन्हीअ करे तुंहिंजी इहा ग़लती माफ़ आहे पर यादि रखजांइ वरी अहिड़ी ग़लती न थिए हा त मूं ॻाल्हि पे कई पंहिंजे असूलनि जी मां असूलनि जो एॾो पको ऐं पत्थर दिल आहियां जेको बि मुंहिंजे असूलनि खे मञण खां इनकार कंदो आहे उन जी मां ज़िंदगी खसे वठंदो आहियां उन जो सबूत तव्हांजे साम्हूं आहे मां पंहिंजे सॻे भाउ खे बि बख़्श न कयो इहो ॿुधी तव्हांखे ॾुख त ज़रूरु थींदो पर तव्हां करे कुझु बि न थी सघो तव्हां मजबूर लाचार बेवस हिन हवेली जी चार दीवारी में
हिक पखी जिया बंद जंहिंजा पर कटे छॾिया जेको पाण खे आज़ाद शींहुं सम्झंदो उनखे बि मूं खोटे छॾियो। तव्हांजी मुंहिंजे साम्हूं औकात ई छा आहे? जेकॾहिं मां चाहियां त तव्हां ॿिन्ही खे हवेली जे ज़िंदान में उछले छॾिया ऐं तव्हां जूं वॾियूं क़यामत ताईं हथ न अचनि, पर मां एॾो ज़ालिम बि न आहियां जो बग़ैर सबब जे तव्हां मथां ज़ुल्म कयां। इन्हीअ करे कोशिश कजो त तव्हां मथां ज़ुल्म करण जो को सबब मिले। मां हिन जॻह ते पहुचण लाइ घणो ई ज़ुल्म करे चुको आहियां। हाणे हिन हथनि सां ज़ुल्म करण ते मूंखे वधीक मजबूर न कजो। मां ॿाहिरि थो वञा, राति मोटी ईंदुसि। हवेली, ज़मीन ऐं बैंक जे कागज़नि समेत अदा जी समूरी पूंजी मां हिक टेबल ते ॾिसण थो चाहियां। हा, मां एॾो त ज़ालिम माण्हू आहियां, एॾा ज़ुल्म कया आहिनि जो हाणे ज़ुल्म करण वक़्तु नई खुदा जो भाव थो थिए, नई दिल की बाहि थी। इन्हीअ करे मूं मां रहम जी उमेद न रखजो, छो त मां दोस्ती आहियां, पक्को दोस्ती। ऐं दोस्ती माण्हू कुझु बि करे सघे। वरी काॾे पुछी पुठी ते रखियो थो वञी? हर वक़्त पोयां सॼो संग हूंदी आहे। अरे शहर पियो वञा, शहर पियो वञा, कमु हुजे त ॿुधा, न त हरू भरू ॾियारी हलंदे त सभु हणी मुंहुं तुंहिंजा जॾींदो अथई। छितो थी पियो आहीं, छितो थी पई। मुंहिंजो कमु कोन्हे, बाक़ी तुंहिंजो कमु हुजे त वञ। चाहे सुअरनि जे मुंहं में वञी पवंदे, चङी ॼाणी त मट करे घर में वे। घर कहिड़ो जन्नत सुकून आहे? हा, अच्छो मथो थी वियो अथई। हा, पर ॾियारी हलण बंदि कान कई, न को ॻाल्हाइण जो अरकान सिखी आई तूं। इन खां सुठो आहे त ॿाहिरि निकिरां, वञी न मिरुनि में पवां, मरां सुठो आहे। बाक़ी न या न गिदारी थुली बबर इन उन्हाइनि खां जान छुटी पवंदी मुंहिंजी। मां बि अॼु आयो घर वेहण जो तोखे चई वात थी ख़राब कयां, मुड़ंदे त उहे कोन, मूंखे छा आहे? भली वञ, महलाए तो वञ न। ॿ टे ॾींहं अथई, घुमी वठ, पोइ टंगू बाहूं भञी उछले वेंदई दर ते, पोइ पियो घिसियूं पाइजा। तूं त ख़ुशि आहीं त मुंहिंजूं टंगूं भञनि, हा, पर यादि करे छॾिजां, मुंहिंजूं टंगुनि भञण वारा फ़िलहाल त ॻोठ छॾे भॼी विया। जॾहिं वापसि ईंदा न पोइ ॾिठो वेंदो। उहे त अञा बि रहम करे छॾे ॾियनि हा। ही त कहारी आहे, कहारी। हिन खां बची कोन सघंदे, जंहिंमें रहम जो त ज़रो ई कोन्हे। जन्नत, तोखे त ख़बर आहे मुंहिंजी, मूं कॾहिं बि दुश्मननि खां न रहम जी उमेद रखी कान्हे का। तो खणी मारे उछल उछल अञा छाम ई छॾी। ए छाम में उछलींदई न त तुंहिंजो लाश हिते पहुचण ताईं माणपे में हूंदो। उस ते त पहिरें ॾींहं ई धप करे वेंदे, को दफ़नाइण वारो बि कोन हूंदई। हा जन्नत, खुदा जो वास्तो अथई, कॾहिं त का वाई सुठी कढंदी कर भागी चंडी, तो मां त छो जा फाथो आहियां। वाई सवली आहे, सवली, पर हक़ सच त तोखे कड़ो थो लॻे। ख़बर आहे मूंखे, तूं जेका गामू सचार जी धीउ आहीं न, मूंखे ख़बर आहे। अॼु आयो ॾाढी न हण, तबियत ई मुंहिंजी ख़राब करे छॾी। अरे हाणे माठ कर, दो थी दिलि जो दौरो न पइजी वञे। तूं त ख़ुशि आहीं न त दिलि जो दौरो पएसि, हे मरे त तूं ते घुमी ॻोठनि। खुदा छो थी ख़राब कयो अथई? हा हा, टंगू त भॼियो वञे। अॼु आयो बीठो माइन वांगुरु ॼाड़ी हणंदो, कमु हूंदुसि न पोइ बसि अण ॿुधी करे हलियो वेंदो। सम्झी ला छा थो बने पाण खे। सभु तव्हांजा दुश्मन नाहिनि कि वॾी नंढी जो बि चवण वठो। पुट, माण्हू कुझु करण खां अॻु में सोचे त बहितर रहंदो, पोइ उहो माण्हू पछताईंदो न आहे। बाबा, पछताव हाणे छाजो? पाणीअ में लहण खां पोइ फेंगन को डिॼण छाजो? पुट, पैदा थियल हालतुनि ते माण्हू काबू पाए वधीक हालात पैदा न करे, पर तव्हां त ॾींहों ॾींहुं पंहिंजे लाइ मसला खड़ा कंदा था वञो। उन्हनि खे मुंहुं ॾियण ॼाणूं था,
न पाण परेशान थी ऐं न वरी ॿिए कंहिंखे परेशान कर। अदा निकिरण जी कर। जेतिरो वक़्तु घर में बीठो हूंदे न बाबा ऐं भाॼाई जूं मुरलियूं ख़तम कोन थींदियूं। इन्हनि जो इहो मथे जो सूर न रहे त कुझु वक़्तु घर में रहूं। न बाबा जी दानाई ख़तम थिए थी न वरी हिन सुगड़ जी। माण्हू रहे त घर में कीअं रहे। हलंदा अल्लाह ख़ैर कंदव पुट। पर जेके न तव्हां पेर खया आहिनि मूंखे त तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र कोन थो अचे। चाचा वापसि अचनि त ज़ोर भरीन। जीअं कुझु वक़्त लाइ ही ॻोठ छॾे हलिया हलूं। जेसि ताईं माहौल थधो थिए पोइ मोटी ईंदासीं। अम्मा छोरनि जी हालत ॾिसी पई। अल्लाह सम्झाइनि। बाक़ी मुंहिंजे सम्झाइण खां त ॻरा थी विया आहिनि। हिते असांजी घिटियुनि में छा था कंदा वतन। जी अॼु हिननि माण्हुनि खे न रोकियोसीं त सुभाणे ही असांजे घरनि में घरनि देरि न कंदा। ॻाल्हि त ॿुधो काॾे निकिरी पिया आहियो? ईअं ई चकर ते। अड़े हीअ बाज़ार न आहे जो तव्हां चकर ते निकिरी पिया आहियो। ही इज़तदारनि जो ॻोठ आहे। पोइ छा तूं असांखे रोकींदे? रईस त रईस उनजा कुत्ता बि रईस। अरे ॾा छा था सम्झो? हा असां तव्हांखे ॻोठ जी घिटियुनि में ईअं घुमण ॾींदासीं? असांजा एतिरा बेग़ैरत न थिया। उठ कुराड़ो थी वियो पर घोड़ू ॾियण न छॾियईं। अरे पोइ ॻोठ ॿ कमाठ रहे। ॿ कमाठ त छा पर मुंहिंजी 10 कमाठनि जूं टंगूं भञण जी सघ रखे थो। न मुझे न हथ खे रोक किथे भोतार से नाराज़ न थी वञे। हिन कुत्ते जे करे रेस मूं मथां नाराज़ थींदो। समझण जी कर मुजीब, समझण जी कर। भोतार इजाज़त ॾिनी न त हिन जी हिते त छा पर घर में हली क़बर ठाहींदासीं। याद रखजांइ परियल तो कारीगर जे पुठीअ मथां पेर रखियो आहे। हाणे मुंहिंजे कार खां तोखे केर बचाए न सघंदो। अरे तूं छा थो सम्झी? हा त मां तुंहिंजी धमकियुनि में अचे हे गोड़ी छॾे हलियो ईंदुसि? न मुंहिंजी न असां सिंध ॼावा आहियूं। अरे लतीफ़ जे सुरनि मथां सिर ॾियण वारा आहियूं। तॾहिं त मुंहिंजे लतीफ़ घोट चयो आहे पतंगनि पाह कयो मिड़िया मथे मच पसी लासन लुछिया सड़िया मथे सच संदा गिचीअ ॻच वीचारनि विञाया। पतंग चाही पाण खे पसी मच मां मोट सहाए सुपरनि जी घिट थिए घोट अञा तूं अरोट थोरी ख़बर न लहे।
असांजो सॼण ऐं छो आया अथईं